अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां तव्हांजो पंहिंजो परवेज़ परवानो। हिन वक़्तु वरी आया आहियूं असां नए सेट ते। असां सां गॾु कई आयो आहे असांजो दोस्त, प्यारो हमदर्द दोस्त जेकमबाद खां राजा रफ़ीक जमाली। ॾिसी सघो था तव्हांखे हिनखे। वरी असां सां गॾु बबलू गेटअप कयो आहे, लेडीज़ जे गेटअप में आयो आहे। साजिद अली साजिद, हेॾो जेको आहे त मुला शुएब राशिद अली राशिद असां सां गॾु आहे। वरी असां तव्हांखे नवां वीडियो खणी आया आहियूं। इंशाअल्लाह ताला अॼु भरींदासीं, 2-3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां ॾे अची वेंदा। जेतिरो थी सघे असांखे सब्सक्राइब लाइक कंदा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। राजा रफ़ीक बि जमाली साहब, ॿियो हाल अहवाल ख़ुशि आहियो? अल्लाह जी महिरबानी, शुक्र आहे मालिक जो, अल्लाह जा करम आहिनि। वरी तव्हां आया आहियूं, महिरबानी कयो, लाइव कयो जल्दी जल्दी। ईअं न मिस थी वञो पुट, शयूं अहिड़ियूं पयूं आहिनि असां वटि, पुॼण वारा आहियूं, अचण वारा आहियूं। इहो त राजा रफ़ीक जमाली जेको असांजो प्यारो दोस्त वॾे अरसे खां पोइ आयो आहे। साईं ॾिसूं हाणे जेको आहे हे पंहिंजे जेको अदाकारीअ जा जोर ॾेखारींदो। तव्हां हिन जा जोर ॾिसंदो, तव्हां हिनखे यादि कंदो, हिन जा फैन थी वेंदो इंशाअल्लाह ताला। राशिद हाल वाल असांजो उस्ताद आहे रफ़ीक, जेको आहे तव्हां वटां सिखूं था कुझु, अॻिते बि सिखंदासीं। अलाह हयाती ॾे असांखे वॾी हेल्प थो करे, वॾी मदद थो करे, विजन में हिन में सही सपोर्ट करे थो। वॾी जेको आहे त महिरबानी यार जी लख थोरा हुनजा महिरबानी। न शाबात आहे। असां जेको फ़ोन कंदा आहियूं रुकंदो थो ईंदो अचींदो आहे, किराया भाड़ा ख़र्च पंहिंजा करे ईंदो आहे। इन ॻाल्हि में जेको आहे त हिनखे सलाम आहे ॿिन्ही हथ सां। रफ़ीक जमाली लाइ तारियूं। महिरबानी दोस्तों, वरी मिलंदासीं ॿिए सेट ते इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह।